हर माण्हू खे ईअं न मरबो ओ साथी का आग लॻाए वेंदासीं को ॿारनि ॿारे वेंदासीं। हिन वक़्तु सिंध धरतीअ जे सिंधू दरिया ते पंजाब पारां जेको कब्ज़ो कयो वियो आहे, 6 केनाल कढिया वञनि था। उन्हनि केनालनि जे ख़िलाफ़ु सॼी सिंध जागी उथी आहे, ॿरी उथी आहे। ऐं आउं हुन ते सिंधी क़ौम खे मुबारकबाद ॾियां थो, जेको तव्हां ते क़ौम जो वतन जो फ़र्ज़ु हुयो कुझु निभाइण लाइ सॼी क़ौम उथी आहे, जागी आहे। अञा फ़र्ज़ु जेको रहियल आहे आख़िरी दम ताईं सो निभाइबो। ऐं सजाद अली चांडियो सिंध जे पाक धरती सन खां कोटाई चांडिया जेको सिंधूअ जे साॼे कप ते आहे। असांजो जो जी आहे पोइ सॼी सिंधी क़ौम जो जी आहे पोइ हिन दरिया ते आहे। हिन नंढड़ी वीडियो जो मक़सदु इहो आहे त सिंधी क़ौम रोड बंदि कया, एहतजाज कया, आगाही मुहिम हलाए थी पई। कराची प्रेस क्लब ते गॾु थिया, वकील गॾु थिया, शागिर्द गॾु थिया, उस्ताद गॾु थिया ऐं हर फ़िक्र मकतब जो माण्हू गॾु थिए पियो। खदड़ा फ़क़ीरो थिया आहिनि, सूफ़ी फ़क़ीरो थिया आहिनि, इहे सभई पंहिंजे वतन जी दरिया ख़ातिरो थिया आहिनि। उनखां पोइ जेके असांजा पढ़ियल लिखियल नौजवान जेके सिर्फ़ु मोबाइल ते हलाइनि था पिया, निकिरी नथा सघनि या जेके निकिता आहिनि, उन्हनि सभिनी खे हिकिड़ो मैसेज इहो आहे त हिकिड़ी ईमेल मुंहिंजी ID ते पियल आहे, ऐं तव्हांखे स्क्रीन ते मोकिलियां थो ऐं मुंहिंजी ID ते बि ॾिसंदो। उहा ईमेल इहा आहे त असांखे वर्ल्ड बैंक खे ईमेल करणी आहे। सिंधु जे जेके दरिया ते 6 केनाल निकिरनि पिया, उन्हनि खे मोकिलिणो आहे मैसेज, छो त वर्ल्ड बैंक ई सूबनि खे पाणी विरहाई फ़ैसिले वारो किरदारु अदा कयो, माना विच वारो हुयो। हाणे उनखे ॿुधाइणो आहे, उनखे मैसेज ज़रिए ईमेल जे ज़रिए ॿुधाइणो आहे त जेके तव्हां जेको फ़ैसिलो कयो उन फ़ैसिले जी ख़िलाफ़ वर्ज़ी जेकी आहे पंजाब कई आहे। सो सिंध ते जेको पाणी जेको सिंधियुनि जो हक़ु आहे उहो न पियो ॾिनो वञे। जेको पाणी जो छोड़ जेको सिंध में हुजणु घुरिजे उहो हिन वक़्तु न आहे। ऐं गुज़िरियल वक़्त खां पोइ अञा वधीक उते गंभीर हालत थी वेंदी। ऐं तव्हांखे स्क्रीन ते सम्झायां थो, वधीक स्क्रीन खे ॾिसो। ईमेल तक़रीबन सभिनी माण्हुनि जी फेसबुक ते माण्हू रखनि था पिया ऐं मूं बि रखी आहे। मूं वरी सोचियो तव्हां दोस्तनि खे वीडियो जे ज़रिए ॿुधाए छॾियां। हीअ ईमेल आहे, इहा असां सफ़ा आसान तरीक़ो आहे, हिनखे कॉपी कंदासीं। कॉपी करे असां ईमेल वारी जाइ ते ईंदासीं। ईमेल खे खोलींदासीं। ईमेल खे खुलण लाइ खुली वई। इन खां पोइ जेको कंपोज़ माना न्यू ईमेल, न्यू टेक्स्ट जेको उते असां ईंदासीं। हीअ असांजी न्यू टेक्स्ट खुली वियो। फिर में मथां मुंहिंजी जेकी आहे ईमेल लॻल आहे, छो मूं सेंड कई आहे। उते असां इहा जेकी ईमेल कॉपी कई आहे पेस्ट कंदासीं। पेस्ट थी वई। हाणे असां जंहिं ईमेल ते मोकिलिणी आहे उन जीमेल खे असां कॉपी कंदासीं। स्क्रीन ते ॾिसो जेकी जीमेल आहे वर्ल्ड बैंक वारनि जी, उहा कॉपी थी वई या मूं कट कई। उहा हाणे असांखे मोकिलिणी कहिड़ी जॻह ते आहे, जिते टू लिखियलु आहे, उते असां पेस्ट कंदासीं उनखे। हिते असां पेस्ट कयो। हाणे असांखे अञा हिकिड़ो कमु करिणो आहे। उहो कमु इहो आहे जेको असां सिंधी में ई जेको लिखियलु आहे, जेको असां कन्वेंस कयूं पिया, मैसेज मोकिलियूं पिया, माण्हुनि खे ॿुधायूं पिया आहियो तव्हांखे, इहो असां कटे छॾींदासीं। जेको अंग्रेज़ी में आहे उहो असां हुननि खे सेंड कंदासीं। इहो असां डिलीट करे छॾियो। हाणे सब्जेक्ट में, सब्जेक्ट जेको मथां ईमेल में लिखियल ई आहे, इहो असां वरी कॉपी कंदासीं। हिन सॼे खे असां कॉपी कंदासीं। सब्जेक्ट खे कॉपी कयोसीं, अर्जेंट खां कॉपी करे पेस्ट कयो। हाणे तव्हां सिर्फ़ु सेंड करे छॾियो। ॿियो जेकी ईमेल जीअं आहे ईअं सेंड थी वई। मूं बि सेंड कई आहे। वरी पाण वेरीफाई करण लाइ सेंड में ईंदासीं। सेंड में ईंदासीं। सेंड में ॾिसो मां हिनखे 2 चकर करे चुको आहियां। हिकिड़े चकर पहिरियां बि कयो आहे, हिकिड़ो ॿियो बि कयो आहे, हाणे बि कयो आहे। तव्हां सभिनी इहो ई कमु कंदव। तव्हां सभिनी जी महिरबानी।